वज़ीर आला बलूचिस्तान नवाब सनाउल्लाह ज़हरी चयो आहे त दुश्मन असां ते हमलो करे जश्न आज़ादी जे तक़रीबुनि खे मुतासिर करण जी नापाक कोशिश कई, पर उन्हनि खे ख़बर हुजण घुर्जे त ज़िंदा क़ौमूं वतन अज़ीज़ जी आज़ादी जो ॾींहुं क़ौमी जज़्बे सां मल्हाईंदियूं आहिनि। बलूचिस्तान असेंबली जे अङण ते मुनक़िद जश्न आज़ादी जी तक़रीब खे ख़िताब कंदे हुन चयो त 70 साल गुज़री विया आहिनि, बेपनाह वसीलनि बावजूद असां उहा तरक़ी न कई आहे जेका करणु घुर्जे हा। 70 साल बाद भी बेपनाह वसाइल रखने के बावजूद हम अभी तक अपने तरक्की के अहादिफ को हासिल न कर सके। उन चयो त उन में के बि ॿ राय न आहिनि त बार बार जी आमरियतुनि ऐं अवामी मैंडेट खे तस्लीम न करणु उन जा मुख्य सबब रहिया, जंहिं करे हक़ीक़ी तरक्की हासिल करे न सघियासीं। सरदार सनाउल्लाह ज़हरी चयो त हिकु हक़ीक़ी जमहूरियत ई मुल्क जी मज़बूतीअ जो दलील आहे। मुल्क जूं सियासी ऐं मज़हबी पार्टियूं मुल्क में जमहूरियत वारे नुक़्ते ते मुत्तफ़िक़ आहिनि। ये अमर इंतहाई हौसला अफजा है कि मुल्क की तमाम सियासी व मजहबी जमायतें पार्लियामेंट की बालादस्ती और जमहूरियत के तसलसल पर यकीन रखती हैं और तमाम तर सियासी इख्तिलाफात के बावजूद जमहूरियत के इस्तेकाम के लिए एक सफ़े पर हैं। सनाउल्लाह ज़हरी चयो त सूबे अंदरि अमन अमान बहाल करण ऐं तरक्की सूबाई हुकूमत जी पहिरीं अवलियत आहे। हमें यकीन है कि माजी की गलतियों की दुरुस्तगी और इस्लाह और हवाल के ज़रिए हम अपने वसाइल बेहतरीन तरीके से इस्तेमाल में लाकर तामीर व तरक्की के एक नए दौर का आगाज़ कर सकते हैं। हुन चयो त दहशतगर्दी जे ख़ात्मे लाइ सियासी ऐं अस्करी क़यादत हिक पेज ते आहिनि। उहो ॾींहुं परे न आहे जॾहिं असीं अमन अमान मुकमिल तौर बहाल करे तरक़ीअ जूं मंज़िलूं तय कंदासीं। कैमरामैन यासीन बलोच ऐं वाजिद अली सेठार सां गॾु हकीम सेठार, सिंध टीवी न्यूज़, कोयटा।